बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरि शरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय जय श्री राधे नमः। पार्वती पतये हर 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 महादेव। आयो लाल सबई चो झूले झूले लाल। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमन। हरि ओम। सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्वपापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पदवंदन किए, इनके पदवंदन किए। वंशी विभूषित करा पीतांबरा पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात। हरि ओम। राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 हम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 रसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 घन श्याम राधे 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 श्री कृष्ण राधे 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 मास्टर जो राधे राधे गौशाला राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नंढो सो ॿार हिकिड़ो गुम थियो उहो ॿार जिन खे मिलियो तुंहिंजो नालो छा आहे काथों आयो आहे कीअं उनजो परिचय मिले त उन जेकी भाषा ॻाल्हाई उन सां पतो पइजी वियो चओ हरे राम बालक चवणु लॻो केॾी महिल राधे राधे पियो चए केॾी महिल जय श्री कृष्ण पियो चए त सम्झी आहे त कहिड़े धर्म वारो ॿारु आहे हिंदू धर्म वारो आहे उर्दू शब्द जेको ॻाल्हाए पियो त पतो पइजी वियो त हे हुननि जो ॿारु आहे उन्हनि जी शब्दावलीअ सां पतो पइजी वियो त अहिड़ी तरह सां जेके कीर्तन कंदा आहिनि हरिनाम खणंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे धर्मराज भॻवान बि सम्झी वेंदा आहिनि कि हे श्री कृष्ण भॻवान जो फैमिली मेंबर आहे उनजे परिवार वारो आहे हिन जो अधिकार भगवान जे चरणनि में आहे चओ हरे राम भले कच्चो हुजे अधूरो हुजे भले अगर जीवन में कीर्तन कयो अथई भक्ति कई अथई सत्संग कयो अथई एतिरी गारंटी आहे उहो कॾहिं नरक नथो वञी सघे चओ हरे राम भाई अंतमती या गति अंत में असांजी मती भटकी वञे त तॾहिं बि नरक न वेंदो एॾी कृपा है इन करे गीता में श्री कृष्ण चवनि था मेरा भक्त आखिर मुझसे ही मिलता है चाहे वो कैसी भी भक्ति करे मेरा भक्त कैसा भी भजन करे आखिर मुझे ही प्राप्त होता है अंत तो गत्वा घुमी फिरी हेॾे होॾे तीन तेरा करे काथों न काथों भगवान उन जो कनेक्शन पाण सां जोड़े ई छॾींदा चओ हरे राम इहा ई त भक्तीअ जी महिमा आहे भक्तीअ जी केॾी वॾी महिमा आहे कि सभु कुझु टेंशन भगवान खे पालणी पवंदी आहे भक्त खे न पालणी पवंदी आहे पर असां में बदलाव अची वियो आहे संत चवनि था त पहिरियों भक्त रोअंदा हुआ भगवान नथो मिले व्याकुल थींदा हुआ हाणे भगवान व्याकुल आहिनि त भक्त ई नथा मिलनि चओ हरे राम ओरिजिनल भक्तनि जी ॾाढी कमी अची वई आहे कीर्तन भगवान जो रोअनि था लक्ष्मी माता जे लाइ हाँ चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नारायण 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 हे हरि हे हरि हरे कृष्ण श्री राधे श्री राधे 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 श्री राधे श्री राधे श्री राधे असांजे आदरणीय श्री पमनदास जन जो चवणु आहे कि ॿारनि खे कुझु
मौसम जा बुखार वग़ैरह कुछ रोग सताए रहे आहिनि त सभिनी बाल गोपालनि जे लाइ न्याणियुनि निमाणियुनि जे लाइ वॾनि असां बि त सभु भॻवान जा ॿार आहियूं सबके दुख दूर हो सब निरोग रहे तन मन स्वस्थ हो त उन जे लाइ साईं जन गुरबाणी ॻाईंदा हुआ ताती वाव न लॻई पार ब्रह्म शरण आई ते पार ब्रह्म हे गोविंद तूं अगर रक्षा कंदे त कहिड़ा दुख लॻंदा चौ गिरद हमारे रामकार दुख लॻे न भाई तुंहिंजो भक्तनि जे लाइ चारों तरफ़ सुरक्षा चक्र बणियल आहे दुख नथो लॻी सघे अची ज़रूर था सघनि उस अची थी सघे लेकिन परेशान नथी करे सघे चओ हरे राम हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर सीता माता घना महीना शायद साल खन रही अशोक वाटिका और चारों तरफ केर हुआ राक्षस राक्षस रावण एड़े हालात में 12 महीना माता सीता रही केड़े दुखन जी हालात है संकट असां तो सपने में राक्षस ॾिसूं तो पोरी जीवन भर निंड ही न अचे लेकिन भी सीता माता जे सामूं दुख न आयो दुखन जे विच में हुई पर दुख अंदर न अची सकियो एक बार रावण तलवार खणी आयो तो हिकिड़ो तिनको बस खणी छॾी तॾहिं ये भक्ति जी शक्ति आ प्रभु जी कृपा है तो भगवान जे जेके शरण उन जी भगवान रक्षा कंदा आहिनि उल्टो रावण जी लंका जली वई चौ हरे राम श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल सतगुर पूरा भेटिया जिन बनत बनाई राम नाम औखद दिया एका लिवलाई राम नाम रूपी अमृत ॾिनो सतगुरन असां उन में लगन लगाई से सब दुख दूर थिया राख लिए तिन रखन हार उन्हें रक्षा करण वारे प्रभु असांजी रक्षा करे वरती सब व्याध मिटाई सब रोग बीमारियों उन्हनि मन जी मिटाए छॾियूं कहो नानक कृपा भई प्रभु भय सहाय सतगुरन कृपा कई ऐं सहायताकार थिया मददगार थिया अहिड़ी कृपा थी वई त असां बि अरदास कयूं दातार सभिनि जा दुख दूर थियनि तव्हांजी करुणा कृपा मिले बाल गोपाल सर्व साध संगत सदा सदा गुल वांगुर खिलंदी रहे शिव भगवान श्री पदम पुराण में भगवान जा 1000 श्री कृष्ण जा नाला ॿुधाया आहिनि राधा राणीअ जो ध्यानु श्री कृष्ण जो युगल रूप में भी ॿुधायो आहे तव्हांखे एकादशी में कई बार ॿुधायो आहे असां त उन सहस्त्र नाम में भगवान जो हिकिड़ो नालो प्यारो ॾाढो महावैद्य चयो आहे द बेस्ट एंड ग्रेट डॉक्टर भगवान टिनी लोकनि में उन खां वॾो महावैद्य केरु हूंदो चओ हरे राम 5 मिंट महावैद्य नाले सां ओम श्री महावैद्याय नमः संस्कृत न चई सघो त काई ॻाल्हि न आहे माता जी नंढे ॿार जी भाषा सम्झी वेंदी आहे मम्मम चए त उनखे पाणी ॾींदी आहे उनखे पूरो पूरो पाणी चवण जी ज़रूरत न आहे माता लाइ ज़रूरी न आहे उहो सम्झी वेंदी कि पाणीअ खे मम्मम थो चए सर्वांतरयामी भगवान भी भक्त जो भाव समझी वेंदा आहिनि ये सब क़ाइदा कानून उन में हलंदा आहिनि जेके कंहिं कामना जे लाइ इच्छा जे लाइ कर्म कया वेंदा आहिनि स्वार्थ जे लाइ पर प्रेम जे लाइ शरणागति भक्तीअ जे लाइ रक्षा जे लाइ भगवान के कोई पुकारे सिंधीअ में भी चवंदो धन धन महावैद्य भगवान की तो वो भी संस्कृत जो ही तव्हांखे लाभ मिलंदो धन धन महावैद्य श्री कृष्ण हाँ न धन धन महावैद्य ते भगवान जा पदम पुराण जो नालो आहे केॾो प्यारो नालो आहे ॿिया बि अहिड़ा कई नाला आहिनि जीअं तव्हांखे असां रोलम बि ॿुधायो आहे चओ हरे राम रोलम बि केॾो अद्भुत नालो आहे ॿुधायो यानी जीअं भंवरो घुमंदो रहंदो आहे गुलनि जो रस पीअण जे लाइ
तहिड़ी तरह सां भक्तनि जे पोयों भक्तीअ जो रस पीअण जे लाइ श्री कृष्ण बि पोयों पोयों घुमंदा रहंदा। बोलो लंबी भगवान की। हरि राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे सम्झ में अची वियो न तव्हांखे रोलंबीअ जो अर्थ? न कोई पुछंदो त ॿुधाए वठंदो। ॿुधायो न भाई, न ॿुधाए सघिबो, ॿुधाए वेंदो न। छा चवंदा पिया मामा? रोलंबी कंहिंखे चइबो आहे? मामा वीचारो ध्यानु सॼो स्क्रीन ते आहे, अखरनि सां मतिलबु न आहे। मामा ॾिसे थो शक्ल ठीक सां थो अचे थो की न, बूथो ठीक सां माण्हूअ जो, ऐं आवाज़ ईंदी पई आहे की कोन ईंदी पई आहे। बाक़ी आवाज़ में छा हलंदो पए मामा खे कुझु लेन देन कोन्हे। हरे राम। अरे आजाद सिंह ठाकुर बघेल जी आ गए क्या? बिलासा नगरी गए रहे क्या? तो घर ही में नींद पड़ गई रही क्या? तो मच्छी बारिश, आज आपके घर में बरसात हो रही थी। हे हरि श्री कृष्ण गोविंद। हलो भाई पहिरियों असां गुरबाणी ॻाईंदासीं। ताती वाव न लगे पार ब्रह्म शरणाई। सभी गाओ भाई। पार ब्रह्म शरणाई। ताती वो ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। चौ गिरद हमारे राम कार। चौ गिरद हमारे राम कर। चौ गिरद हमारे राम कार। दुख लगे ना भाई, दुख लगे ना भाई। वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। सतगुर पूरा भेटिया जिन बढ़त बढ़ाई। सतगुर पूरा भेटिया जिन बढ़त बढ़ाई। राम नाम औखद दिया एकालिब लाई। राम औखद दिया गाओ। एकालिब लाई। एकालिब लाई। एकालिब लाई। ओ एकालिब लाई। एकालिब लाई। ताती
वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। गई पार ब्रह्म शरणाई। राख लिए तिन रखन हार, सब व्याध मिटाई। राख लिए दिन रखण हार, सब व्याध मिटाई। कहो नानक कृपा भई, प्रभु भय सहाई। कहो नानक कृपा भई, प्रभु भय सहाई। प्रभु भय सहाई। प्रभु भय सहाई। ओ प्रभु भय सहाई। ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। हाँ ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। चौगिरद हमारे राम कार, चौगिरद हमारे राम कार। दुख लगे ना भाई, दुख लगे ना भाई। भाई दुख लगे ना भाई। दुख लगे ना भाई ओ ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। जी ताती वाव न लगई पार ब्रह्म शरणाई। बोलो श्री पार ब्रह्म भगवान की जय। हरे राम हरे कृष्ण। बोलो महावैद्य भगवान की। महादेव महावैद्य नालो ॾिनो है न। महादेव भगवान महावैद्य नालो ॾिनो। हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद। भाई अज बाबा जन जो भी भजन ॿुधायूं न तव्हांखे। चओ जय श्री कृष्ण। बाबा जन जा ॾाढा भजन वैरागी तो भाई, ॾाढो वैराग्य भरण। और वाकई संत चवंदा आहिनि कि बिना वैराग्य जे सत्संग कालो फलंदो। वैरागी न हुजे त वचननि में ध्यान ई काथे वेंदो। हिन भजन जो भाव आहे कि मथों जी बि जेतिरो बि जीवन हले तो अगरि एवरेज ॿधूं ओतिरी जी असां तयारी कंदा आहियूं, उन लाइ मरी मिटी वेंदा आहियूं। हरे राम। खून पसीनो हिकु करे, कूड़ कपट करे, छल करे, हाहाकार करे, ओहो निंड फिटाए करे, रोटी छॾे करे माण्हू केवल हितों जी तयारी कंदो आहे, जाते 100 साल बि न रहंदो, जाते सदा सदा रहणो आहे।
उन जी कोई तैयारी ना है। केॾो वॾो अचरज आहे इहो। चओ हरे राम। या त अॼु या त सुभाणे वञिणो त सभिनि खे आहे। चओ हरे राम। चवनि था तैयारी करे रखो प्रभुअ जे चरणनि में वञण जी। ऐं मरणो आहे ई कॾहिं तय आहे हर प्राणीअ खे। त बाबा जन जे भजन जो सार ऐं शेर जो फ़र्क़ु छा आहे कि मरण महिल बि संसार खे पकड़े वियो जेको मिलण वारो न आहे। ऐं शेर जो अर्थ आहे कि मरण महिल बि भॻवान न भुलिजे, जीवन भर त भॻवान यादि हुजे, ताकि अंत समय बि प्रभुअ जो नाम यादि अचे, पंहिंजे प्रीतम खे पुकारे करे। इहा ई त बहादुरी आहे। भॻवान खे सॾड़ा कजनि। काल कुछ न ॾिसंदो आहे, न उम्र न माण्हू न स्त्री न पुरुष। आए हैं सो जाएंगे, राजा रंक फ़कीर, संतन लाइ बि चऊं। फ़र्क़ु आहे एतिरो, एक सिंहासन चढ़ चले और एक बंधे जंजीर। कोई सिंहासन ते चढ़ी वेंदा, कोई जंजीर बंधी वेंदा कसम। चओ हरे राम। ॾिसो कहिड़ा ऐतिहासिक शब्द लिखिया आहिनि बाबा खान बहादुर मीर मुकाबर, जिन पंहिंजा पंहिंजा पंथ कया। कई अहिड़ा माण्हू आया आहिनि जिन पाण खे ई भॻवानु ठाहे करे पंहिंजी पूजा कराई आहे। कथा में ॿुधंदा आहियो न, हिरण्यकश्यप अहिड़ो थियो, रावण अहिड़ो थियो। ऐं भागवत में केरु ईंदो आहे जेको पाण भॻवानु ठही वेठो, नालो यादि नथो अचे न, पौंड्रक। तव्हां केॾा भाई इंटेलिजेंट आहियो। पौंड्रक बि त ईअं ई थियो। चओ हरे राम। हाणे बि हिकिड़ो ताज़ो वीचारो हिन महिल गुम थी वियो आहे अलाए काॾे। हाँ 121 माण्हू वीचारा नकली पाखंडी माण्हूअ जे पोयों असली श्रद्धा रखी करे मरी विया। निसंदेह ॻाल्हि आहे, उहे भोला भाला माण्हू वीचारा सीधा साधा, ऐं उन्हनि कॾहिं गीता न पढ़ी सम्झी, न त ईअं कॾहिं न कनि। गीता पढ़नि हा त पतो पइजी वञे न संत केरु थींदो आहे, पाखंडी केरु थींदो आहे। पोइ ईअं न चवंदो त श्री कृष्ण भॻवानु चवनि था यदा यदा ही त असां ईअं ॿुधाईंदा आहियूं न श्री कृष्ण भॻवान जा वचन आहिनि। हे अध्याय में भॻवानु चवनि था अधर्म वधंदो आहे त मां नाश कंदो आहे। उहो चवंदो मां ई अधर्म खे नाश कंदुमि, आङुर खणी करे। हाणे पाण ई लिकी लिकी भॼे थो वीचारो, साम्हूं ई नथो अचे। लेकिन 121 निर्दोष माण्हू गुज़ारिया। ॿुधायो छाजे करे? सच सां जुड़नि हा त इहा हालत न थिए। सची भक्ति सां जुड़नि हा। चओ हरे कृष्ण। मुकाबिर पंहिंजा पंहिंजा जिन पंथ कया, शाह पातशाह रावण कंस औलिया खाजी रोवंदा विया। जिन लाल किला ताज महल जोड़िया, अॼु तिन जी मिटी ॾिस कब्रनि ते। चओ हरे राम। हाँ ताजमहल पियो आहे आगरे में, विदेशी बि ईंदा आहिनि ॾिसण। असां बि वियासीं ॾिसण त कलाक त पहिरीं सुकी पिया, चकर लॻाईंदे लॻाईंदे। एॾो लंबो चौड़ो उते स्थान आहे। चओ हरे राम। लेकिन ताजमहल त रहिजी वियो, ठाहिण वारा त हली विया। ठाहिण वारा त हली विया। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। ऐं इन हेॾे वॾे स्थान ते अगरि पंहिंजे ज़ाल जी क़बर खोटाए न रखे हां, इन ते शिवजीअ जो मंदिर रखे हां, राधा कृष्ण भॻवान जो विग्रह रखे हां, सॼी दुनिया अची करे कीर्तन करियां, पाण त तरे हां, लखनि खे तारे वञा। चओ हरे कृष्ण। सच सां जुड़णो खपे भाई। धर्मनि कर्मनि कंहिंखे बि काल न छॾींदो आहे भाई, वठी वेंदो आहे। लेकिन जंहिंजा शुभ कर्म हूंदा आहिनि उहे भॻवान ॾे वेंदा आहिनि। कर्मनि जे अनुसार गति थींदी आहे। चओ हरे राम। अचो ॾाढो वैरागी भजन बढ़िया, मतां असांखे वैराग अचे, प्रभु कृपा कनि।
बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बाबा आनंद राम साहिब की। अजुन सुभाणे मरणो थई, लेख लिखल थई मस्तक में। मरणो लिखाए मंडल में आए। पहिरियों हिते एक्सपायरी डेट लिखी वेंदी आहे। ज्योतिषी हथनि जी रेखा पढ़ी सघंदा आहिनि, हीअ रेखा न पढ़ी सघंदा आहे। कोई ब्रह्म ज्ञानी, कोई विरलो महान पंडित ज्योतिषी पढ़ी सघंदो, साधारण न पढ़ी सघंदो। पहिरियों असांजे मृत्यु जी तिथि लिखजंदी आहे, जनम ई पोइ थींदो आहे। असां उहा ई शइ भुलिजी वेंदा आहियूं। अॼु न सुभाणे मरणो थई, लेख लिखियल थई मस्तक में हो। अॼु न सुभाणे मरणो थई, लेख लिखियल थई मस्तक में। मान न कर तू माया जो, मान न कर तू माया जो, हिन धरती थई बाबा मान न कर तू। हो जल्दी जल्दी हल तू प्यारा, जल्दी जल्दी मर तू प्यारा। न तमारींद बुछड़ो करे, गीदड़ वांगे छो थो मरी तू। गीदड़ बण जी छो थो मरी तू। मर मत वाला सॾड़ा करे, मर मोह छॾे सतगुर दर ते। न त मारींद हर हर तोखे, अॼु न सुभाणे मरणो थई, लेख लिखियल थई मस्तक में। काल ॾिसे ना ॿार ॿुढे खे, जवान हुजे धनवान हुजे। काल ॾिसे ना ॿार ॿुढे खे, जवान हुजे धनवान हुजे। ज्ञानी ध्यानी मौनी पंडित, ज्ञानी ध्यानी मौनी पंडित। कहते भी ना क्यास करे, नितनेमी हुजे ऊंची जात हुजे। काल सब खे दसे सब जे विच में, अॼु न सुभाणे मरणो थई,
लेख लिखल थई मस्तक में हो। सुभाणे मरणो थई लेख लिखल थई मस्तक में। खान बहादुर मीर मुकाबर, खान बहादुर मीर मुका पंहिंजा पंहिंजा पंथ कया। शाह पातशाह रावण कंस ओलिया काजी कुसंदा वया। जिन लाल किला ताज महल जोड़िया, अज तिन जी मिटी ॾिस कब्रन ते। सुभाणे मरणो थई लिखल थई मस्तक में हो। अज न सुभाणे मरणो थई लेख लिखल थई मस्तक में। धर्मन कर्मन खे न छॾे थो, मन मोहिण वारियूं नारियूं वयूं। धर्मन कर्मन खे न छॾे थो, मन मोहिण वारी नारियूं वयूं। सिंध मराठा हिंदी सिंधी राजा राणियूं कूच थियूं। ड्राहगाह जमिया आनंद रख में, ॾिस तिन जी मिटी हिन धरतीअ ते। अज न सुभाणे मरणो थई लेख लिखल थई मस्तक में। अज न सुभाणे मरणो थई लेख लिखल थई मस्तक में। बाबा मान न कर तूं काया जो, मान न कर हिन माया जो। हिन धरतीअ में पवणो थई हो। हो राम हे राम। बोल सियावर रामचंद्र की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन किरपाल। तरी चवनि था भाई सभिनि खां वॾो अचरज ई इहो आहे कि माण्हू लापरवाह आहे। चओ हरे कृष्ण। तव्हांजो ॿारु वञे, घर वारो कोई वञे, पुटु वञे या पति वञे, उनखे चओसि 2 किलो टमाटा वठी अचिजांइ। ठीकु आहे, मां हिते चुल्ह ॿारे रखी आहे, सब्जी ठाहिणी आहे। सिंधी मायूं टमाटे बिना न खाईंदियूं, बसर थूम बिना न खाईंदियूं। चाहे 1000 न वञी, लख रुपए वञी किलो थिए। चओ हरे राम। कुझु बि थी वञे, थूम बसर टमाटो जेसि ताईं न पवंदो, लाग काॾो ठहंदी? ईअं भाॼी ठहंदी आहे छा? चओ हरे राम। ठीकु आहे, वीचारो वियो मंगलू राम वठण जे लाइ, ऐं अधु घंटो घुमी करे मंगलू राम वापसि आयो। अरे छा आहे, थैला भरे आयो आहे? चई ॾिसो तव्हांजे लाइ बढ़िया दाल खस्ता वठी आयुमि, हे ॾिसो हे पेन वठी आयुमि, हे ॿारनि जे लाइ कंपास बॉक्स वठी आयुमि, हे तुंहिंजे लाइ चुनरी वठी आयुमि, पंहिंजे लाइ टी शर्ट वठी आयुमि। अरे टमाटा काथे? अरे हो हे हिन जे लाइ बढ़िया साड़ी बि वठी आवां तुंहिंजे लाइ। अरे टमाटा काथे? चओ हरे राम। चओ हरे कृष्ण। मां हे बि वठी आवां, चई सभु पासे कर, टमाटा काथे? उहे त भुलिजी वियुमि। पोइ मंगली बाई अहिड़ो प्रसाद ॾिनईसि, असां चई नथा सघूं, ॿुधाए नथा सघूं। एॾा गुल ॾिनईसि उन खे, चई सिनमली निकुर पहिरियों टमाटा वठी आ। चओ हरे राम। अरे तोखे टमाटा वठण लाइ मोकिलियो आहे, खसीस टमाटा उहो न वठी आयो, ॿिया सामान महांगा महांगा वठी आयो, लेकिन उनखे ॿुधणो पियो कि जेको कमु करणो आहे उहो छो न कहे। सही ॻाल्हि आहे।
ये मीटर अलग है कि टमाटा तव्हां खाओ था नथा खाओ, लेकिन वो टमाटा वठण वियो, टमाटा न वठी आयो, ॿिया 1000 सामान वठी आयो, त कहिड़े मतिलब जा? तीअं असां धरतीअ ते आयासीं भॼन करण, कीर्तन करण, प्रभुअ जो भॼन ई न कयोसीं, भॻवान खे रिझायोसीं ई कोन, प्रभुअ जी प्राप्ति न कईसीं, बाक़ी लखे कम कयासीं, त पोइ कहिड़े मतिलब जा? ॿुधायो, असली कम त चुकिजी वियो। चओ हरे राम। वरी मूंखे हिकिड़ी बढ़िया ॻाल्हि स्वामी राजेश्वरानंद महाराज सत्संग ॾाढो रोचक अंदाज सां कंदा आहिनि। अॼु सभु संत उन्हनि जी तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि जी कथाऊं, उन्हनि जा प्रसंग, उन्हनि जा वचन, नालो सभु न खणंदा आहिनि। बागेश्वर बाबा बि रोज़ उन जो ई ॿुधाईंदा अथव, देवी चित्रलेखा बि कभी कभार उन्हनि जो ॿुधाईंदी आहिनि, गौरव कृष्ण, ॿिया ॾाढा संत, उन्हनि जी ॾाढी सुंदर वाणी आहे। त उहे चवनि पिया त हिकिड़ो वॾो सेठ आयो गुरुजीअ वटि पंहिंजे छोकिरे खे पढ़ाइण जे लाइ। गुरुजी हिन ते कृपा कयो। छा नालो अथसि? मंगलू राम। ॾाढो होनहार, गुणनि जो खजानो अथव। मूंखे विश्वास आहे तव्हां जे हिते गुरुकुल में पढ़ी करे महाराज पंडित थी करे निकिरंदो बढ़िया। हाणे वीचारा गुरुजी खे कहिड़ी ख़बर त हिन जो पिता साहिबु छा थो ॻाल्हाए पियो, छा आहे कि हाणे पिता में एॾी वॾी शैली आहे त पुटु बि गुणवान ई हूंदो भाई। हा, वॾी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, छॾे वञोसि। छॾेसि। 2-3 महीना पोइ आया, हो त मंगलू राम हो, ख़तरनाक हो ॾाढो। चओ जय श्री कृष्ण, हरे राम। एक बार गुरुजी चयसि मंगलू पढ़ के आवे। चओ जय श्री कृष्ण। तो मंगलू राम ॿिए ॾींहुं पढ़ी करे त न आयो, 3 घंटा लेट आयो। आखिरी कलाक में तोखे चए मैं पढ़ के आवे। कि पढ़ के तो आए रहे हो। कि पढ़ के कैसे आयस? 3 घंटा देरी से आयो कैसे? कि गुरुजी पढ़ाई वाले नहीं, मैं सोचा पढ़ के आवे तो सूत गए रहे हूं। चओ हरे राम। मां सॼो तव्हां चयो तो निंड करे अचो, तो मां निंड करे आयो। हाणे वो पुछेसि तो पियो सेठ जी, गुरुजी मुंहिंजो मंगलू राम कीअं पढ़ाई लिखाई में बढ़िया करे तो? गुरुजी भी बढ़िया विनोदी स्वभाव वारा। चवंसि था अरे 1 नंबर, तव्हांजो मंगलू राम ॾाढो होनहार आहे। कीअं भला? कि गुण ही गुण भरियल अथसि। एॾा गुण, घणा गुण? चई 98% हिन में गुण भरियल आहिनि, 98%। केवल 2 गुण घटि अथसि। हाणे सेठ जी ॾाढो हैरान थिया त 2 कहिड़ा रहिजी विया जेकर इहे बि अची वञनि। अच्छा ॿुधायो त 2 गुण कहिड़ा घटि अथसि? 98% हिन में गुण भरियल आहिनि। हा हा, बसि केवल 2। गुरुजी वरी अञा वधीक ॿुधायो न साईं कहिड़ा? चई पंहिंजो अकुल अथसि कोन हिकिड़ो पंहिंजो अकुल अथसि कोन, ऐं ॿियो पंहिंजे गुरुजीअ जी कॾहिं मञींदो न आहे। असां जेतिरो सम्झायूंसि असांजो कुझु न मञींदो। पंहिंजो दिमाग़ अथसि कोन, ऐं असांजी विद्या वठे कोन थो। बसि इहे 2। हाणे बचो छा? खलो ई खूह में हलियो। बाक़ी बचो छा? ॾिसो महादेव बि खिलेसि थो उन ते। हा, छा बचियो ॿुधायो न? भाई पंहिंजो दिमाग़ जंहिंखे कोन्हे, कम से कम ॿिए जे सदबुद्धीअ ते त हले, गुरूअ जे वचन ते त हले। और गुरुअ जे वचन ते भी न हले, उन जी प्रेरणा सां भी न हले, तो उन जो कल्याण कीअं थींदो? चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। अरे ये तो सत थी आ भाई। एक भजन गाए वठूं। अज झूलेलाल जो ॾींहुं आहे। अज भारती मैया भी 6:15 पहुची वई आहे। उन जो भजन याद कजो, सुभाणे गाईंदासीं। उनखे मां चयोमांनि तॾहिं गाईंदासीं जॾहिं तव्हां पहिरियों 6 बजे नज़र ईंदो। तव्हांजो कहिड़ो भजन हुयो? घनश्याम तेरी बंसी याद आहे मूंखे, हा न? घायल कर जाती है। सुभाणे बंसी तव्हांखे घायल कंदी। सुभाणे 6 बजे महिरबानी करे ईंदो न सुभाणे, कि वरी सुभाणे हली वेंदो काॾे टमाटा वठण? हा, अचबो न सुभाणे? हा, सुभाणे अचिजो। सुभाणे इहो भजन गाईंदासीं। दुल्ह दरिया शाह असांजी बेड़ी पार लगा। जल शाह असांजी बेड़ी पार लगा। दुल्ह दरिया शाह असांजी बेड़ी पार लगा।
हो लहरन लोडन खां कढ़ी लालन, लहरन लोडन खां कढ़ी लालन, छोलन मात छदाय। हो दुलह दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। दुल्हा दरिया सांझी लगा। मास्टर आसरो हिक तुंहिंजो ई आहे, तो बिन ॿियो केरु पार लॻाए। आसरो हिक तुंहिंजो ई आहे, गोपाल तो बिन ॿियो केरु पार लॻाए। हो हथड़ा हिमथ जा ॾेई मूंखे मंजिल ते त पुॼाए। हथड़ा हिमथ जा ॾेई मूंखे मंजिल ते पहुचाए। दुलह दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। सभई तो दुल्हा दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। हिनन जो हम राह तू आही, आ अची लह सार तू साई। हिनन जो हमरा बोलो गणेश आचे संसार तुलाहे। आहे सबकी तुंहिंजे हथ में, महर जा मिहड़ा वसाए। आहे सबकी तुंहिंजे हथ में, महर जा मिहड़ा वसाए। दुल्हा दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। दुल्हा दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। बख्श गुनाह कर का भलाई, महर कंदे त सब थींदी सणाई। बख्श गुनाह कर मेहर का काई। बख्श गुनाह कर का भलाई, महर कंदे त सब थींदी सणाई। रांझन आहे तुंहिंजो गुनाह, रांझन आहे तुंहिंजो गुलाम, हिन सफ़र खे सफलो बणाए। दुल्हा दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। दुल्हा दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। ओ लहरन लोडन खां अची लालण, छोलन खां त छॾाए। लहरन लोडन मां कढी लालण, छोलन मां बि छॾाए। आहा दुलह दरिया शाह असांजी बेड़ी पार लगा। हाँ दुल्हा दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। दुलह दरिया शाह असांजी बेड़ी पार लगा। हाँ दुल्हा दरिया शाह सांझी बेड़ी पार लगा। बोलो श्री अमर उडेरे लाल भगवान की जय।
तव्हांखे विशेष असां त सूचना ई न ॾिनीसीं। हालांकि नेत्रनि सां त तव्हां सभु ॾिसी चुका आहियो, सभु त ॼाणो था। तव्हांजी सेवा जे लाइ अॼु सुंदर टेलीविजन लॻी आहे। मेहता साहब बिलासपुर मां खणी करे अची हिते ये सुंदर टीवी लॻाई आहे, त इन में सत्संग कीर्तन जो बि लाभ वठी था सघो। वाईफाई तकनीक खे चालू करे हिन में अंदरि ई अंदरि किरणूं समाविष्ट थी वेंदियूं। चक्री घुमंदी थोरी सी 5-6 सेकंड, पोइ तव्हां रायपुर में या ॿिए कंहिं हंधि या तव्हांजो काथे बि हरिद्वार में, अजमेर में, राजस्थान में, विदेश में जाते बि कीर्तन थींदी, कथा थींदी बढ़िया, हुते तव्हां हिते सत्संग कीर्तन जे समय आनंद वठी था सघो। हिकिड़ी आशीर्वाद जिन हीअ टीवीअ जी सेवा कई आहे उन्हनि खे ताड़ियूं वॼाए बि ॾियो, त उन्हनि जा बि घर परिवार जा चित्र विचित्र सुंदर रहनि, सदा दृश्य सुंदर रहनि, हरियाली रहे, संगीत रहनि, मौज रहे। आशीर्वाद त चओ 3 बार जी। वाह, आज बानर मंडली अच्छी हुई आ। आज जल्दी आ गए क्या ट्यूशन से गोपाल, कि गए ही नहीं? गए थे, चलो बढ़िया। और गणेश तिलक नहीं लगाए हो, ये बढ़िया लगाते हैं जी। अच्छा 6:30 आयो तो वहां लगा के क्यों नहीं जाते? लगा के जाया करो ना पहले से। मैं तो सुबह उठ के लगा देता हूँ स्नान करके। सीता राम 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 सीता राम 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 ओ सीता राम 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 सीता राम 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 ओ सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 मामा ओ मामा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 जबो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 निरंकारी छत्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 ओ राम राम बोल प्यारे राम 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 हो जय जय हनुमान मेरे जय जय हनुमान ओह बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली आह बजरंग बली ओ मेरे बजरंग बली हर हर महादेव मेरे हर हर महादेव देव भोले भोलेनाथ मेरे हर हर महादेव दे दे हो जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय धरती माता जय जय गौ माता अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ सरस्वती माता सरस्वती माता ओ झूले झूले लाल प्यारे झूले झूले लाल आयो आयो लाल अमर उड़ेरो लाल
ओ घोड़े ते आयो मुंहिंजो प्यारो प्यारो लाल घोड़े ते आयो मुंहिंजो प्यारो प्यारो ओ लाल पल्ले ते आयो मुंहिंजो प्यारो 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 लाल पल्ले ते आयो मुंहिंजो प्यारो प्यारो लाल राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम तो बोलो राधे 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 राम मंदिर राधे 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 श्री राधे श्री राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम जय सुंदर भगवान की जगत जय गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम हरि ओम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम श्री जगदम्बे मैया की जय धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे बोलो वृंदावन श्री अमर उडेरे श्री अन्नपूर्णा श्री सत्संग और आज के आयोलाल प्रसाद स्वीकार कयो भाई अज लगे तो खुरपी घुमी आ न तो मुरन में तव्हांखे तृप्त करे छॾींदा आहिनि प्रसाद में न फुल्ला खाराए प्रसाद त प्रसाद आहे न भाई सभा अॼु खुरपी आई आहे लॻे थो अलाए छा आहे प्रसाद स्वीकार कयो भाई ॾींहुं त समय ते हाज़िरी लॻाइजो जय श्री कृष्ण